नौकरी बाबे जो पीपल्स पार्टी घरा ज़रदारी खणी आयो आहियां मूं नौकरी ॾिनो तो पढ़े जी नौकरी आंदी आहे ज़रदारी जी आहे नौकरी मूं नौकरियूं ॾिनियूं आहिनि नौकरियूं सिंध जूं सिंध पाण सभिनी जी नौकरियूं कंहिंजूं आहिनि सिंध जूं आहिनि न पाणी कंहिंजो आहे सिंध जो आहे न इंजीनियर चओ थो मूं पाणी इंजीनियर जे पीउ जो पाणी आहियां पाणी दरिया सिंध जो पाणी आहे इंजीनियर हिकिड़ो पटे वालो आहे असांजो जंहिं पटे वाले खे सिंध जे माण्हुनि हुन नौकरी ते रखियो आहे एसएचओ चए थो मां ही एसएचओ असांजो हिकिड़ो मुलाज़िम आहे एसएचओ खे पघार असांजे पैसनि मां थी मिले जेको असीं टैक्स था ॾियूं जेको असांजे मोबाइलनि तां कटियो था जेको असांजे बिजली जे बिलनि तां कटियो था उन टैक्स जे पैसनि मां एसएचओ पघार थो खणे उन टैक्स जे पैसनि मां एक्साइज वारो थो हले उन टैक्स जे पैसनि मां हेस्को जो एसडीओ पैसा थो खणे बिजली वारो इरिगेशन वारो पैसा थो खणे मूं तव्हांखे पाणी ॾिनो आहे मां ही करे छॾियो मां तूं ऐं केरु तूं पटे वालो ई सिंध जे माण्हुनि जो सिंध जो पटे वालो ई पटे वाले वारी लेवल ते बरक़रार रह उन खां मथे गोड़ न कर आउं एमपी आहियां त एमपी ई त सिंध जो पटे वालो ई सुभाणे आउं एमपी हूंदुसि त आउं सिंध जे आवाम जो पटे वालो हूंदुसि एमपी आहे पटे वाले में छा पटे वालो ख़राब शइ आहे पटे वालो माना ख़िदमत कंदड़ पटे वालो ख़िदमत कंदो आहे पाणी खणी घंटी हण बाबा ॿाहिरि निकर महिमान खे विहार सिंध जा असीं सभु पटे वाला आहियूं असीं बि आहियूं हू बि आहिनि त हू जेके पाण खे ऑफिसर था सम्झनि जेके सम्झनि था असीं बालादस्त आहियूं मूं ज़मीन ॾेई छॾी मां 2 नौकरियूं न ॾींदुमि मां तव्हांखे वरी मूंखे ॾिसंदो आहे त हिकिड़ो माण्हू वरी मूंखे चवंदा आहिनि साईं मूंखे 1/2 किलोमीटर रोड ॾिनो अथसि केरु ॾिनो आहे फलाणे वज़ीर अब 1/2 किलोमीटर वज़ीर जे खीसे में पियो तो कढी ॾिनई 1/2 किलोमीटर रोड वॾेरे जे बाबे जो ॾाॾे जो घर रखियो कबट में चाबी खोले तो 1/2 किलोमीटर रोड कढी ॾिनई 1/2 किलोमीटर रोड किथां आयो सरकार जे पैसनि में सरकार कंहिंजी असांजी 7 करोड़ सिंधियुनि जी बजट हले थी असांजी ते फसल असांजा ज़मीन असांजी अब असांजे अबनि ॾाॾनि जी दुल दरिया खान होशू खां वठी हेमू कालाणी खां वठी दोदे सूमरे खां वठी उहा असांजे अबनि ॾाॾनि जी ज़मीन आहे उहा ज़मीन शाह इनायत मखदूम बिलावल वारी उहा असांजी रूपले कोहली वारी उहा असांजी मिर्ज़ा कलीज बेग शमसुल उलमा अलामा दाऊद पोटो मोहम्मद उस्मान दीपलाई सूर्य बादशाह उन्हनि ज़माननि जूं ज़मीनुनि हैदर बख्श जो इहो असांजूं उहे असांजूं ज़मीनूं असांजूं मिल्कियतूं असांजा वसीला वरी ॾियो मूं तव्हांखे ज़मीन ॾिनी मूं तव्हांखे पंप वाणियूं पाणियूं लॻाराए परे जो पंप तूं पाण थुकु जलींदो आहे तोखे पाण असां ॾिनो आहे जेके माल ठाहे गाॾी पियो हली इहे तोखे गाॾियूं ऐं माल असां ॾिना तुंहिंजे बाबे जा कोन तूं असांजो कर्ज़ी असीं बिना कर्ज़ी कोन आहियूं असांजे माल ते तूं वज़ीर छुॻियो पियो हली तूं आकड़ मां हथ पियो लोॾी इहो माल असां सिंधियुनि जो आहे तूं पटे वालो आहीं तूं पटे वाले खां पटे वालो इज़त वारो हूंदो आहे तूं सफ़ा हिकिड़ो गलीज़ तरीन माण्हू आहीं ही गाॾी जेका आहे हिन में जेको टायर लॻल आहे हिन गाॾीअ जो टायर बि सिंधियुनि जे रत मां चूसे हुन टायर जा पैसा इहो जेको तुंहिंजे अंदरि ट्यूब पियल आहे उहो बि सिंधियुनि जे रत जो आहे तूं जेको फटफटे ते वेठो आहीं तुंहिंजे पोयां फटफटे तां चढ़ी तूं जेको पहुची वई लैंड क्रूज़र ते उहो फटफटे खां लैंड क्रूज़र जो सफ़र तूं असांजे पैसनि ते कयो आहे तुंहिंजे हिकिड़े कमरे जी 16x16 जी ॻाल्हि पियो करे 16x16 मां निकिरी तुंहिंजो महलनि में पहुची वई वज़ीर साहिब इहे महल असांजा हुआ असांजे पैसे जा जेके खाई थी वई तूं वरी असांखे पियो पुछी त मूं तव्हांखे हीउ ॾिनो आहे मां हीअं कंदुमि मां हूअं कंदुमि बुखिया बड़ा बंगाली तोड़ हो छा सभु 7 करोड़ सिंधी माण्हुनि जो उहो लुटे पीपला ज़रदारी वठिजाओ टिकेटूं खपाईंदो सिनेमा ते बि उहो टिकेटूं ॾे खपाइण वारा माण्हू असांखे मां तव्हांखे हीउ ॾिनो आहे मां तव्हांखे हीउ अॾे छॾियो आहे मां सिंध खे हीउ शुगर मिलूं सभु खाई विया वसीला सभु लुटे विया शुगर मिलनि ज़रिए कमांद खाई विया टमाटनि जो अघु किराए छॾियूं पाणी सिंध जो सॼो सिंध लाड़ सॼो उत्तर पाणी खां सवाइ सिके पियो सिंध जूं ज़मीनूं सभु पोठो लॻी पियूं आहिनि सुकियूं लॻी पियूं आहिनि हारी मज़दूर आबादगर पिननि पिया माण्हुनि जा बचा रस्तनि ते सिंधी मायूं फ़क़ीरानी जो रस्तनि ते बीठियूं आहिनि इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ हुननि खे लठ पिया लॻनि डंडा पिया लॻनि ऐं हीउ वॾो असांखे ॿुधाए मां सिंध खे हीउ ॾिनो पर इहो छो आहे हिकिड़ो मशहूरु किसो आहे उन में जूलियस सीज़र जो उन में लेखक लिखियो आहे सीज़र लाइ बर्नार्ड शॉ हिकिड़ो वॾो अदीबो लिखियो अथसि सीज़र हिकिड़ो ज़ालिम माण्हू लिखियो अथसि सीज़र बघड़ हरगिज़ न बणिजे हा सोचो छा थो चए सीज़र हिकिड़ो ज़ालिम बादशाह हो चए थो सीज़र बघड़ हरगिज़ न बणिजे हा जेकॾहिं असीं सभु पाण मुरादो रिढूं न बणिजे हू बघड़ इन करे थी वियो जो असीं रिढूं थी बीह रहियासीं हाणे जो पाण रिढूं थी बीठायूं त हू बघड़ जी सभिनी खाई वियो पर जे बघड़ जे साम्हूं असीं बि बघड़ थी बीह रहूं हा त बघड़ जी मजाल हुई जो असीं मारिया त पाण सिंधी सभु जेको रिढूं ते वेठा आहियूं ऐं असांखे वेठा मारीनि
कॾहिं ख़ालिद महमूद सूमरो चट, कॾहिं बशीर कुरैशी चट, कॾहिं मुर्तज़ा भुट्टो चट, कॾहिं बेनज़ीर भुट्टो चट, कॾहिं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी चट, कॾहिं सूरा बादशाह चट, कॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो चट, कॾहिं शाहनवाज़ भुट्टो चट। रोज़ को न को सिंधी मारे वेठिन। सिंधियुनि जा लाश पिया आहिनि, सिंधी तानिया ख़ासि केली पई मरे, कॾहिं का नाइला रिंद जो लाश पियो आहे सिंधी यूनिवर्सिटी में, सिंधी कुटे, कॾहिं अक़िलतियुनि जूं को रिंकलूं लताऊं आशाऊं से खणे वञण लाइ रोज़